इन्हनि ज़ालिमनि उन्हनि जोधनि जा कंध झुकाए छॾिया आहिनि पंहिंजा ज़ुल्म करे करे। न चाचा, हाणे जोधो असां मां ई पैदा थींदो। सोणे लतीफ़ फरमायो आहे, खपुर खाहोड़नि सी वॾो विधी वेर, नांग न वींदे निकिरी तो डर मथों पेर, ही तनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो। असां मां ई को जोधो पैदा थींदो जेको इन खपुरनि जूं मुंडियूं कटे उछलाए छॾींदो। पर मां सदोरी जी ख़बर बि रखां त छो रखां? जे ख़बर पए ई न त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदई। छो कंहिं वटां सदोरी? सदोरी न, पंहिंजे साहुरनि में पई रहे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? सदोरी वॾेरे हाशिम खान वटि थी रहे? तूं बशूअ खे सओं सिधो जवाब ॾेई छॾ त तूं कॾहिं बि सालार ॾे पैसनि लाइ कोन वेंदी। हा, जेकॾहिं हाणे तोखे बशू ॿीहर पैसनि जे लाइ चवे न त मूंखे ॿुधाए, तिन बशूअ खे मां थो सिधो कयां। सदोरीअ जो मोह लथल आहे, को अहिड़ो वाह घुलियो आहे छा? ॿुधाए त। डॉक्टरियाणी वॾी कोशिश कई पर मासूम जी जान न बचाए सघी। ओ अफ़सोस। जेका रब जी रज़ा, शायद सदोरी जे नसीब में ओथर लिखियल आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।